तव्हां ग़लति कयो। जॾहिं मुंहिंजो एक्सीडेंट थियो हो त घटि में घटि तव्हां सदोरी खे त शहर वारे बंगले ते रखो आहे। हाँ नादिर भा, तूं सही तो चवीं। मूंखे ईअं ई करणु घुरिजे आ। पोइ इन घर जी इज़त हुई अथी। घटि में घटि असांजो ॿार त बची वञे हा ऐं ही जुदाई बि न थिए हा। नादिर, हिकिड़ा इंसान पंहिंजी क़िस्मत पाण ठाहींदा आहिनि ऐं वरी के बिगाड़ींदा आहिनि। शायदि असां उन्हनि मां ई आहियूं। वक़्तु निकिरी वियो आहे ऐं हाणे उनखे बैलेंस करणु ॾाढो ॾुखियो आहे। त पोइ छॾे ॾे पंहिंजो पाण खे क़िस्मत ते। जेकॾहिं तुंहिंजे दिलि में सचाई आहे त सदोरी ज़रूरु ईंदी ऐं हिन घर में राज कंदी। न दी, इहो तव्हांजो अंदाज़ो आहे, पर जेको मां ॾिसी आयो आहियां उते ॿ किनारा कॾहिं बि नथा मिली सघनि। छा थींदो? मां सदोरी वटि बार बार वेंदुसि। कॾहिं त उनखे मुंहिंजी सोच ईंदी। ॿियो त दी, हू मुंहिंजी ॿुधे बि त नथी। मां छा कयां? मुक़द्दर जी लकीरुनि ते यादुनि जो घर जोड़ियां या लुड़कनि सां नींहं लायां? नादिर मुंहिंजा भाउ, एतिरो डीप में न वञ, वरी न शाम जो पैर बणिजी वञे। जेको बि थियो थी, उनखे ही ज़िंदगी सम्झंदुसि ऐं सदोरी जो प्यार। पर में हिकिड़ो कमु कर। कहिड़ो कमु? को माण्हू पाण सां ॿध। छा कयांसि? उनखे चओ त सुल्तान जे अंदर जो हाल खोले ऐं असांखे ॿुधाए, पर हुनमें मेहरू जो ज़िक्र न हुजे। ख़ुदि हू मेहरू जो ज़िक्र करे त पोइ ठोकेसि। इन सां छा थींदो? इन सां उन राज़ जी ख़बर पवंदी त इन्हनि जूं मुलाक़ातूं पाण में थियनि थियूं या न। गौर खाना, सॼे ॻोठ में अहिड़ो को बि माण्हू मूंखे नथो सुझे जेको सुल्तान जे वेझो हुजे। तूं कोशिशि त कर। हिन दुनिया में अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का जेका नामुमकिन हुजे। ॾिसूं त सुल्तान बि मेहरू खे चाहे थो या मेहरू जे तरफ़ां हिकु तरफ़ो प्यार आहे सुल्तान सां। इहा ॻाल्हि त साफ़ ज़ाहिर आहे त वॾेरीअ जो सुल्तान जे मथां पूरो पूरो राज़ आहे। बाक़ी सुल्तान जी दिलि जी ख़बर परवो खां सवाइ केरु बि नथो ॿुधाए सघे। पोइ आख़िर छा कयां? मेहरू खे कारी कीअं कयूं? गौर खाना, फर्ज़ कर ॿई कारो कारी आहे, पर ॿुधाए त हिननि खे मारींदो केरु? तूं मारींदे? तूं मां ॿई मारियूं बि, पर छो? इल्ज़ाम लॻाए सॼे ॻोठ में बदनाम करे पैसे खे बनी वठी था ॾियो। हा गौर खाना, ईअं थी सघे। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।